सब हिते छॾे वञ थी पर इंसान इहा ॻाल्हि सम्झंदो ई न आहे। उहे त इंसान है ना अम्मा, बाबो इंसान किथे आ जो समझे। छो छोरा पिड़े इंसान न आहे। हा इहा ॿी ॻाल्हि आहे त मुहांडो सांडरे जहिड़ो अथसि। अम्मा तू चवे थी त मां मञा थो, बाक़ी इंसानियत जा पंध परे। पिणे जी त ॻाल्हि करींदो, कॾहिं पाण खे ॾिठो अथई? रोज़ कंहिं न कंहिं सां झेड़ो, पहिरीं पाण खे त माण्हू कर। वाह मां वाह, बाबे जी ॻाल्हि छॾे वरी मूंते बरसात शुरू कई। मोआ दंदन में आवी थी तॾहिं सनो फुहारो लॻुई, जेके तूं हल्की थुक लानत चई सघे थो, बाक़ी बरसात न। अम्मा इन्हे थुक लानत जी ॻाल्हि नथो कयां। हा हा हूअं बि तोखे जी कहिड़ी परवाह, आखिर पुट कंहिंजो ई। अम्मा तुंहिंजो। मोआ खुदन जो चओ, खुदन जो। ॻाल्हि साॻी आ, ॿिन्हिनि जो पुट आहियां। उहा मूंखे ख़बर आहे, हाणे मठ कर वे, मथे में सो रख। बाबा ॿुधो आहे ॻोठ में थाणो ठहियो आहे। हा बाबा हा नओं ठहियो आहे, नओं ठहियो आहे। पोइ मूंखे ॿधी हल न त लाकब जो दीदार कयां। पुट लाकब ॾोहारनि लाइ हूंदो आहे, तूं कहिड़ो ॾोहारी आहे? बाबा छॾ उन्हनि खे, उहे तोखां कोन पकड़बा। न न छो कोन पकड़बा? मूंखे तो छा सम्झो आहे? मां त तोखे कुझु बि कोन थो सम्झां। हाँ पोइ तूं आहीं ई चरियो। बाक़ी तूं छा आहीं? तूं बि त चरियो आहीं, ॿियो छा? बेवकूफ़ ॻाल्हाए ख़्याल सां, पीउ सां ईअं ॻाल्हाइबो आहे? मां ख़्याल सां छो ॻाल्हायां? मसलो तुंहिंजो ऐं मुंहिंजो आहे, ख़्याल जो छा वञे? अलाह सम्झ ॾींदुई, बाक़ी मूंखां ज़ोर आहे भाउ। छा में ज़ोर आहियां? कहिड़ो लठ कुआड़ी जो जहिड़ो आहे? बाबा पोइ तौबा कई, पता न माठ कर, माणे घर में कोन्हे, कारियो या ख़ैर त आहे। मूंखे कहिड़ी ख़बर, मां को घर जो चौकीदार आहियां? छो तोखे ॿुधाए कान वई आहे छा? ज़िंदगी में कॾहिं तोखे ॿुधायो अथई जो मूंखे ॿुधाईंदी? यूंस आहीं चरियो पर हीअ ॻाल्हियूं सभु सचूं थो करे। हा तूं सही तो चवीं बाबा, पर इहा कहिड़ी इज़त आहे जो अम्मा सॼो ॻोठु घुमंदी थी वते ऐं तोखां पुछे ई नथी? बाबा सॼो ॻोठु पंहिंजो आहे, को मसलो थोरी आहे। हरू भरू भला माणे चो पुछे मूंखां। ॼाणो आई ॻाल्हि खे गॾाए वएं, हीअं न जीअं माण्हुनि खे तुंहिंजी इज़त ऐं बेइज़ती जी ख़बर ई न पए। न न पुट अहिड़ी ॻाल्हि सफ़ा न आहे, सभिनी खे ख़बर आहे त जमादार जानिब वरी इज़तदार इज़तदार। हा उहो त ॿाहिरि न, माण्हुनि खे घर जी कहिड़ी ख़बर त तुंहिंजी हिते केतिरी इज़त आहे? घर में? हा घर में। छो तूं भला मुंहिंजी इज़त न कंदो आहे? हा मां त तुंहिंजी इज़त कंदोसि आहे, छो त तूं मुंहिंजो पीउ आहीं, मूंखे त इज़त करणी पवंदी न। हा यार माणे वाकई इज़त कान थी करे। उहा त मूंखे बि ख़बर आहे ऐं तोखे बि सुझे थी। हरू भरू मां नाफ़रमानी छो कयां? बाबा हाणे ॿुध, घणो ई मथो हणायो थी, हाणे मां ॿाहिरि वञा थो, घर जो ख़्यालु कजांइ। वॾी ॻाल्हि आहे यार, छोरो वाकई सभु ॻाल्हियूं सही करे वियो, वाकई मूं वारी रन टको इज़त नथी करे मुंहिंजी। धरना ॻाल्हि किथे? मां हिकिड़ो नओं कारोबार सोचियो आहे। पिनड़ जो? न न सदाई पिणी वारो कारोबार मूंखे ॾस। मां चयो त मुंहिंजे पीउ जो नालो न वठंदो कर। छो पिणी कहिड़ो रिछ आहे जंहिंजे नाले वठण सां मुंहिंजी ज़बान ख़राब थींदी? अॼु अचे बाबो त चवंदीमांसि। त तोखे रिछ चयो ई? न चवंदीमांसि त भुंडेल तो लाइ घटि वधि तो ॻाल्हाए। इहो कूड़ मूंखे न आणजां, मां किथे घटि वधि ॻाल्हायो जाते के? बाक़ी रिछ कंहिंखे चई? इहो नालो चेंज कयोमांसि, मुंहिंजो नाले बचाइण सां मथां भाग वरी पवेसि। आहीं को सफ़ा वांदो, वो ॻाल्हाईंदो न पोइ बस नथो करे। छा बस कयां, छो बस कयां? मूं वटि ॾोकड़ कोन्हनि जो बस ते चढ़ी तो सां ॻाल्हायां। उहा बस नथी चवाएं, बात के बंदि कर। बात बंदि कयां त पोइ मानी किथां खाईंदुसि, पाणी किथां पीअंदुसि, ॻाल्हाईंदुसि कीअं? न बा न माण्हू मरी वञे जे बात बंदि करे त। मूं हार मञी, मुंहिंजी तौबा, हाणे वञ ॿार सां दुकान ते। पोइ सौ सिधो ईअं चयां न, हार साॻी हिनमहिल वञे। करण लाइ आता सभई तोड़े पोड़ा आयो। तू मूंखे ॾिसी काॾे रस्तो मटाईंदो हुजे? न न मां रस्तो छो मटाईंदुसि? मता उन्हनि वारी बेइज्जती यादि आई हुजे? अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। ॿियो वरी कहिड़ी बेइज्जती? एतिरी जल्दी विसरी रही हुजे? 3 ॾींहं मस थिया हुजनि। माई सेठ खे अहिड़नि ॻाल्हियुनि जी काई परवाह न हूंदी आहे। माना त हाय क्लास जो बेइज्जतो हुजे, मूंखे त मुंहं मां ई लूसी लॻंदो हुजे। माई
मूं ते हिनखे ठारो हुयो अथई छा? असुल वॾो तजुर्बो अथई। फ़क़ीर हथ ॾिसी पोइ ॿुधाईंदा आहिनि ऐं तूं वरी मुंहुं ॾिसी थी ॿुधाई। वाह माई वाह, असुल सची आहीं। अड़े ओ हुके महाड्रा बागड़ियाणी मुंहिंजी बेइज्जती करे तूं वरी उन सां सुर में सुर मिलाए बीठो आहे। अड़े इहो भेण खे अकुल सेखारियो अथव, वते हिक हिक जी बेइज्जती कंदी। सेठ साहब, मुंहिंजी वरी छाजी भेण आहे? मां त ठहियो आहियां तो वांगुरु। बाक़ी रही बेइज्जती जी ॻाल्हि, ही बि माण्हू ॾिसी पोइ हुनखे बेइज्जतो कंदी आहे। हर कंहिंजी बेइज्जती नाहे कंदी। ओहे, ती सही चवंदो हुजे, माण्हू पंहिंजी बेइज्जती पाण कराईंदो हुजे। हा साईं, तोखे अची असां मिंथू कंदाऊं तो असांजी बेइज्जती कर। शर्म भी का शइ आहे, उहा त अथई कान। ए सेठ, मूंखे शर्म बर्म जो न चओ त ॿुधाए न सत सुरी। माई बस कर, अॼु के ॾींहं जे लाइ असांजे लाइ इहो डोज़ काफ़ी आहे। हली अच। आता सबई तोड़े पोड़ा आयो ऐं बोसा में आहिनि हज़ारे घणे ॿुधायूं